अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम गुर्दो ए मसानो क्लिनिक साण करे तहां जो मेज़बान डॉक्टर वाहिद बश मामूर हाज़िर है। नाज़रीन तहां ख़बर थियण प्रोग्राम में असां गुर्दे ऐं मसाने जे बीमारियुनि बाबति तहां खे ॼाण ॾींदा आहियूं, उन्हनि ते ॻाल्हाईंदा आहियूं। असां सां मुख़्तलिफ़ महिमान बि हूंदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा प्रोस्टेट ग्लैंड जे ट्यूमर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर उहा उन जो इन्फेक्शन या ट्यूमर जेको कैंसर न आहे, बेनाइन ट्यूमर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, BPH ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन सां गॾो गॾु लोअर यूरिनरी ट्रैक जो जेको सिम्टम्स आहिनि उन जे बारे में बि तव्हांखे ॼाण ॾींदासीं त इहो जेको प्रोस्टेट ग्लैंड आहे उन में कहिड़े क़िस्म जी बीमारी थी सघनि थियूं ऐं उन जे करे असांजो जेको लोअर यूरिनरी ट्रैक आहे उन में कहिड़ा सिम्टम या साइंस या बीमारियूं या कहिड़े क़िस्म जूं निशानी थी सघनि थियूं, त तव्हांखे ॼाण ॾींदासीं। जीअं थींदो आहे त भई पेशाब में रुकावट थी वई या पेशाब बार बार थो अचे या मसाने जी जॻह ते सूर थो थिए, उन सां गॾो गॾु कॾहिं कॾहिं जेकॾहिं पेशाब बंदि थी वञे त उनजो गुर्दे ते बि असरु पए थो, त असां कोशिशि कंदासीं त इन्हनि सभिनी जेकी बि निशानियूं आहिनि या जेके बि इहे तकलीफ़ूं आहिनि उन जे बारे में तव्हांखे मुकमल ॼाण ॾियूं। ऐं तव्हां बि फ़ोन करे असांजे कंहिं महिमान खां जेकॾहिं तव्हांखे पेशाब में का तकलीफ़ आहे, साड़ो आहे या सूर आहे या गुर्दे में का तकलीफ़ आहे त को बि सुवालु जेको सो असांजे महिमान खां पुछी सघो था। पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजे TV जो आवाज़ु घटि रखो, असां सां ॻाल्हायो, असांखे ॿुधो ऐं पंहिंजो सुवालु असां ताईं पहुचायो त असांजा महिमान तव्हांखे उनजो जवाबु ॾियनि। जीअं त मां पंहिंजो टॉपिक ॿुधाए चुको आहियां। इन सिलसिले में अॼु जेके मूंसां गॾु महिमान आहिनि, पहिरियों महिमान मूंसां गॾु जेको आहे उहो आहे डॉक्टर प्रोफेसर शफ़ीक़ुर रहमान मेमण, जेके पाण यूरोलॉजिस्ट आहिनि लियाकत यूनिवर्सिटी जामशोर में। उन सां गॾो गॾु जेको यूरोलॉजी जो डिपार्टमेंट उन जा चेयरमैन बि आहिनि। डॉक्टर साहिबु असां सां गॾु आहे ऐं डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त BPH छा आहे या लोअर ट्रैक यूरिनरी जा जेके सिम्टम्स आहिनि उहे कहिड़ा आहिनि। उन सां गॾो गॾु जेको मूंसां गॾु ॿियो महिमान आहे उहो आहे डॉक्टर ज़ाकिर हुसैन राजपर, जेके बि असिस्टेंट प्रोफेसर आहिनि लियाकत यूनिवर्सिटी जामशोरो हैदराबाद में, उहे बि यूरोलॉजिस्ट आहिनि। ऐं डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त इन बीमारी जा कहिड़ा सबब आहिनि, इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि ऐं उन बारे में असां मुकमल ॼाण वठंदासीं। हिन प्रोग्राम जे लाइ असांखे स्पेशल तावन आहे गैट्स फार्मा जो ऐं उनजी बि महिरबानी। असांजा महिमान असां सां गॾु आहिनि। अचो त पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो उन सां शुरू कयूं। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी डॉक्टर शफ़ीक़, तव्हां हिते असां वटि आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबु। वॾी महिरबानी डॉक्टर ज़ाकिर हुसैन राजपर, तव्हां हिते असां वटि आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर शफ़ीक़, जीअं त असां पंहिंजो टॉपिक ॿुधाए चुका आहियूं, पर BPH या जेको प्रोस्टेट जो जेको बेनाइन ट्यूमर आहे या हाइपरप्लेज़िया आहे, इहा आहे छा या थींदी छो आहे? साईं, असल में मां ॿुधायां तव्हांखे त प्रोस्टेट ग्लैंड छा आहे। प्रोस्टेट ग्लैंड एक्चुअली सिंधीअ में हिनखे जिन्सी ग़दूद करे छॾियो वेंदो आहे ऐं इहो हर मर्द में हूंदो आहे। इहो प्रोस्टेट ग्लैंड जो हुजणु तमामु ज़रूरी आहे असांजे रोज़मर्रा जे हिन जे जिन्सी ज़िंदगी जे लाइ। प्रोस्टेट ग्लैंड जेको आहे सो इहो क़रीबन 40 सालनि जी उमिरि खां पोइ कुझु वधणु शुरू थींदो आहे ऐं उनजे वधण सां पोइ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके थींदियूं आहिनि तकलीफ़ूं पेशाब जूं थींदियूं आहिनि। सो इन खे चयो वेंदो आहे त बेनाइन प्रोस्टेटिक हाइपरप्लेज़िया। बेनाइन जो मक़सदु इहो आहे त उहो इहो जेको आहे बेज़रर आहे। ऐं प्रोस्टेट ग्लैंड में ॿी जेका बीमारी थींदी आहे उहा कैंसर वारी बीमारी थींदी आहे। जीअं त अॼु असां ॻाल्हायूं पिया बेनाइन प्रोस्टेटिक हाइपरप्लेज़िया या बेज़रर, इन में असल में इहो 50 सालनि खां पोइ ईंदो आहे ऐं घणो करे पौढ़नि माण्हुनि में पेशाब जे मुख़्तलिफ़ अलामतूं जेके आहिनि उनजो सबबु थींदो आहे। सबबु थींदो। अच्छा डॉक्टर ज़ाकिर हुसैन राजपर, जेको लोअर यूरिनरी ट्रैक सिम्टम्स हूंदा आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि ऐं कहिड़े सबबु? छा ज़रूरी आहे त प्रोस्टेट ग्लैंड में का बीमारी हुजे? अच्छा, लाज़मी कोन्हे त के प्रोस्टेट ग्लैंड में बीमारी हुजे उन खां पोइ जेके लोअर सिम्टम्स थियनि था। पेशाब जी नलकी अगरि कंहिंजी सुकिड़ियल हुजे उन में थी सघनि था। पेशाब जी नलकी में अगरि कंहिंखे पथरी फासल आहे उन में थी सघनि था। अगरि पेशाब जो मुंहुं सोड़ो आहे उन में थी सघनि था। पर मेन जेको इन जो मख़सूस सबबु आहे उहो वॾी उमिरि में प्रोस्टेट आहे। ठीकु आहे। उन जे करे उमूमन माण्हुनि खे लाइक बार बार पेशाब अचणु, राति जो पेशाब लाइ निंड मां उथणु या पेशाब लाइ तकड़ करणु, पेशाब रोके न सघणु या हिकिड़ो दफ़ो पेशाब करे मुतमइन न थी वञणु कि हा बाबा मुंहिंजो मसानो ख़ाली थी वियो आहे, या पेशाब जी धार दफ़ा ईअं सनी अचणु ॼणु सुईअ मां पाणी निकिरे थो, मुसलसल पेशाब न अचे टुटे अचे वरी टुटे। इहे सभु प्रॉब्लम्स थींदा आहिनि कि प्रोस्टेट वधण जे करे या पेशाब जी नलकीअ में कंहिं रुकावट जे करे बेसिकली।
अच्छा, ये जॾहिं निशानियूं या सिम्टम्स थियनि त सम्झो त प्रोस्टेट में कान का जेको सो बीमारी मौजूदु आहे, पोइ उहा कहिड़ी आहे उहा वरी अॻिते हली उनखे ॾिठो वेंदो। अच्छा डॉक्टर साहिब, छो जीअं तव्हां हाणे ज़िक्र कयो डॉक्टर मंजूर साहब, त जेके बि ॻाल्हियूं आहिनि उन में त जॾहिं 40 साल या उनखां वॾी उमिरि थिए थी त प्रोस्टेट में ज़रूरु का न का इन्फेक्शन, को गुदूद, पोइ बेनाइन हुजे या कैंसर, उहो ज़रूरु थिए थो। छा इन जा के बैक्टीरिया, के वायरस, के जरासीम उते वञनि था या नेचुरली उहे सेलनि में चेंजिस अचे थी? न, ई एक्चुअली इहा जेका आहे सा इहा सेलनि में चेंज अचे थी। इन में इन जा सबबु इहे ई आहिनि जंहिंजे लाइ चयो वञे थो त जीअं उमिरि वधंदी वेंदी आहे तीअं जिस्म में हार्मोन में चेंजिस ईंदियूं आहिनि। मर्दानो जेको हार्मोन टेस्टोस्टेरोन आहे उहो कुझु वॾी उमिरि सां घटिजी वेंदो आहे। ठीकु आहे। ऐं जेको हार्मोन ईस्ट्रोजन आहे जेको फीमेल में घणो हूंदो आहे उहो त पंहिंजो साॻियो रहंदो आहे, पर उनजो रेशो जेको आहे सो डिस्टर्ब थी वेंदो आहे। उन डिस्टर्ब रेशो जे करे ई प्रोस्टेट ग्लैंड कुझु वधणु शुरू थींदो आहे। ऐं ॿियो इन खां अलावा हिननि जेके सेल आहिनि, मसल्स आहे, इन में फाइब्रस टिश्यू आहे, उन्हनि में बि प्रोलिफरेशन ईंदी आहे, ग्रोथ ईंदी आहे, तंहिंजे करे इहो प्रोस्टेट ग्लैंड वधणु शुरू कंदो आहे। पर आउं ज़रूरु चवंदुसि इहो त जेको बेनाइन जेको आहे इहो बेज़रर आहे ऐं उन में प्रेशर, उनजो इलाजु सिर्फ़ु तॾहिं कबो आहे जॾहिं मरीज़ खे तकलीफ़ हूंदी आहे। अच्छा, ॿी सूरत में न? ॿी सूरत में जेकॾहिं कंहिंखे पेशाब जी तकलीफ़ न आहे ऐं उनजो प्रोस्टेट ग्लैंड चाहे वॾो बि हुजे त बि उनखे जेकॾहिं का तकलीफ़ न आहे त ज़रूरी कोन्हे त उनजो इलाजु कयो वञे। अच्छा, ज़रूरी न आहे त उनजो इलाजु कयो वञे, पर जेकॾहिं का तकलीफ़ आहे त पोइ उनजो इलाजु कयो। अच्छा डॉक्टर ज़ाकिर हुसैन, हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, छा जीअं तव्हां ज़िक्र कयो, डॉक्टर साहिब बि कयो त 40 सालनि खां पोइ प्रोस्टेट में ज़रूरु का न का, इहो तमामु ज़रूरी आहे त प्रोस्टेट में का न का बीमारी, को ट्यूमर या बेनाइन ट्यूमर या कैंसर ट्यूमर जो कोई इन्फेक्शन थियणु तमामु ज़रूरी आहे या कॾहिं न बि थिए? अच्छा, मेजॉरिटी अगरि इनखे ईअं वठूं कि 98-99% मर्दनि में प्रोस्टेट इनलार्ज थींदो, पर प्रोस्टेट जी साइज़ ज़रूरु वधंदी। त उन साइज़ वधण खे असां उमूमन बेनाइन कैंसर या बेनाइन ट्यूमर चवंदा आहियूं, जंहिंखे BPH चवंदा आहियूं, बेनाइन प्रोस्टेटिक हाइपरप्लेजिया। ठीकु आहे। त इहो सिंपल हिकिड़ो फिजियोलॉजिक अमल आहे, हिकिड़ो जीअं ज़िंदगी गुज़रे वेठी, झुरियूं पवनि थियूं स्किन में, वार अचा थियनि था, अख में मोतियो अची थो वञे, ईअं ई मर्द सां एजिंग प्रोसेस, सॉर्ट ऑफ एजिंग प्रोसेस। बिल्कुलु सही, बिल्कुलु। त इन जे करे इहो ज़रूरु डेवलप। हा, पर ज़रूरी कोन्हे त हर कंहिंखे प्रोस्टेट कैंसर थिए, पर इनलार्ज लाज़मी, मतिलबु बेनाइन ट्यूमर इहो मेजॉरिटी 98-99% माण्हुनि खे थिए थो। माण्हुनि खे थिए थो। ठीकु आहे। अच्छा डॉक्टर साहिब, कहिड़ियूं साइन सिम्टम हूंदियूं जेकॾहिं कंहिंजो प्रोस्टेट इनलार्ज थियो डॉक्टर शफ़ीक, त छा हुन में कहिड़ियूं साइन सिम्टम, कहिड़ी निशाननि सां मरीज़ तव्हां वटि ईंदा आहिनि, कहिड़ी कंप्लेन खणी ईंदा आहिनि, कहिड़ी शिकायत खणी ईंदा आहिनि? उमूमन त उन्हनि खे पेशाब जी तकलीफ़ हूंदी आहे ऐं मुंहिंजे दोस्त डॉक्टर ज़ाकिर तव्हांखे ॿुधाए छॾियूं आहिनि अलामतूं, पर आउं सिर्फ़ु उन में हिकिड़ो इज़ाफ़ो कंदुसि त आख़िर उनजो आख़िरी स्टेज हूंदो आहे, जीअं ॾाकणु आहे उनजो आख़िरी स्टेज हूंदो आहे पेशाब जो बंदि थियणु। ऐं जॾहिं के पोढ़े माण्हू जो पेशाब बंदि थी वेंदो आहे त उमूमन उनजो सबबु इन जी प्रोस्टेट जो वधणु हूंदो आहे, जंहिंजे करे पोइ उनखे तकलीफ़ूं थींदियूं आहिनि ऐं पेशाब बंदि थियण जे करे पोइ उन्हनि खे कैथेटर या नलकी लॻाई वेंदी आहे पेशाब अचण जे लाइ, ऐं तंहिंखां पोइ हिन जे वधीक इलाज लाइ सोचियो वेंदो आहे। अच्छा, मतिलबु इहो तमामु हिकिड़ी अहम वॾी निशानी आहे। इन कंप्लेन सां मरीज़ तव्हां वटि ज़रूरु ईंदा आहिनि? घणो करे असां वटि जेके पोढ़ा माण्हू ईंदा आहिनि उन्हनि जो पेशाब बंदि थियलु हूंदो आहे त उमूमन असां पहिरीं इहो सम्झंदा आहियूं त हिनखे इहा प्रोस्टेट वधी वञण जे करे इहो थियो आहे, ऐं उनजो पहिरीं त उनजो पेशाब बंदि करण जो नलकी लॻाईंदा आहियूं, पर तंहिंखां पोइ उन्हनि जूं टेस्टूं करणु तमामु ज़रूरी थींदियूं आहिनि, छाकाणि जो टेस्टनि करण सां ख़बर पवंदी आहे कुझु अहिड़ा मरीज़ हूंदा आहिनि जिन खे कैंसर बि हूंदो आहे। हा, तंहिंजे करे सिर्फ़ु हिकिड़ो अंदाज़ो हूंदो आहे त जीअं चवंदा आहियूं त पोढ़नि माण्हुनि जो पेशाब बंदि थियण जो घणे में घणो सबबु बेनाइन प्रोस्टेटिक हाइपरप्लेजिया आहे, पर असां इन ई नुक़्ते खे अॻियां वधाईंदा कोन आहियूं। असां हमेशह इन्हनि जूं टेस्टूं कंदा आहियूं त जीअं ख़बर पए त आया इहो नॉर्मल जेको 50 सालनि खां पोइ वारो प्रोसेस आहे या इन्हनि में को कैंसर जी अलामत आहे। अच्छा डॉक्टर ज़ाकिर हुसैन, छा जीअं त 40 सालनि खां वॾी उमिरि जे माण्हुनि खां, छा नौजवाननि में बि BPH जेको आहे उहो आहे बेनाइन या ॿियो को ट्यूमर जेके आहिनि प्रोस्टेट जा थियनि था या हाइपरप्लेजिया थिए थी, नौजवाननि जा केस बि तव्हां वटि अचनि था? नौजवाननि खे BPH कोन थींदो आहे। उन्हनि में प्रोस्टेट जा इन्फेक्शन्स थी था सघनि जिन खे असां प्रोस्टेटाइटिस चवंदा आहियूं। अच्छा, हा, उहे यंग एज में ज़्यादा कॉमन आहिनि, पर BPH जिन में असां ॻाल्हि कंदासीं इट इज़ नॉट। पर कैंसर त कहिड़ी बि एज में थी सघे थी?
कैंसर कंहिं बि एज में थी सघे थो, पर अगरि पाण प्रोस्टेट जो बिनाइन और मेलिग्नेंट जेको ख़तरनाक क़िस्म जो ट्यूमर जंहिंखे चऊं, अगर ॿिन्हिनि जे बारे में चऊं त उहे यंग एज में कोन थींदा, मतलब कॾहिं कॾहिं रेयर को कैंसर रेयर थी सघे थो, पर रिपोर्टेड अहिड़ो कोई लिटरेचर में रिपोर्ट थियल हुजनि कि यंग एज में थिया हुजनि। हाँ, पर बीपीएच जेको आहे वो तक़रीबन प्रोस्टेट जी जेको एनलार्जमेंट आहे वो कहिड़ो बि हुनजा रीज़न चवनि उहो वॾी उमिरि जे माण्हुनि में थींदो। अच्छा, इनकॉन्टिनेंसी ऑफ यूरिन छा इहा ज़रूरी आहे त जॾहिं चवंदा पेशाब रुकी थो वञे, जॾहिं प्रोस्टेट में का बीमारी आहे त पेशाब रुकी थो, पर जॾहिं बार बार पेशाब अचे थो, इनकॉन्टिनेंस ज़रूरु अचे थो, छा उन में छा उन स्वेलिंग जे करे या उन सेलनि जे ख़राबु थियण जे बावजूदि बि पेशाब जो अचणु जेको आहे थोरो थोरो, उहा बि इन जी का ख़ासि निशानी आहे, छो ईंदो आहे उहो बंदि थी वञणु घुरिजे? बेसिकली इनकॉन्टिनेंस जेको आहे ॿ शयूं मुख़्तलिफ़ आहिनि, हिकिड़ी इनकॉन्टिनेंस आहे, ॿियो रिटेंशन आहे। रिटेंशन माना पेशाब रुकिजी वञे। हाणे इनकॉन्टिनेंस जो बेसिकली छा आहे कि ब्लेडर भरिजे वेठो, मुसलसल ब्लेडर भरिजे वेठो, मसानो भरिजे वेठो, हिकिड़ी कैपेसिटी आहे, उन जी कैपेसिटी ताईं ब्लेडर भरिजंदो, उन में यूरिन जमा थींदो। हाणे जॾहिं उहो बियॉन्ड कैपेसिटी खां ॿाहिरि जॾहिं निकिरे थी त हाणे पाणीअ खे रस्तो खपे, पोइ आया उहो हेठां खां निकिरंदो थ्रू यूरिथ्रा पेशाबे नलकी जे थ्रू निकिरंदो, या वापसि गुर्दनि ॾे वेंदो, जंहिंमें उहो गुर्दनि खे सुॼाईंदो, गुर्दे जे नलकियुनि खे सुॼाए छॾींदो। मतिलबु उनखे रस्तो खपे काॾे वञण लाइ, हेठां खां निकिरंदो त उनखे ओवरफ्लो इनकॉन्टिनेंस चवंदासीं। ओवरफ्लो जीअं टांकीअ में पाणी विझण जी मज़ीद जॻह न हुजे, पोइ टपकंदो, उहो टपकंदो बेसिकली। भई रिटेंशन त पेशाब ठुप बंदि थी वेंदो। अच्छा, जेकॾहिं डॉक्टर साहब जी ॻाल्हि कई त रिटेंशन में त छा नेफ्रॉन जेके आहिनि उहे डैमेज थी सघंदा, हाइड्रोनेफ्रोसिस थी सघे थो, ॿई किडनियूं ख़राब थी सघनि थियूं? साईं, रिटेंशन में त असल में त रिटेंशन जेको आहे सो मसानो आहे, उन जो भरिजी वञण आहे। जेकॾहिं रिटेंशन जा ॿ क़िस्म आहिनि। अच्छा, हिकिड़ो रिटेंशन उहा आहे जेका अचानक थींदी आहे ऐं उन में मरीज़ खे तमामु घणो सूरु थींदो आहे, पेशाब छाकाणि जो मसानो भरियलु हूंदो आहे, उहो तड़पंदो आहे, ऐं उन खे असां अक्यूट रिटेंशन ऑफ यूरिन चवंदा आहियूं। ऐं उनजो इलाजु इहो आहे त उनखे यकदमि कैथेटर पास कयो वञे। जेको रिटेंशन जो ॿियो क़िस्म आहे जंहिंजे बारे में असां हाणे ज़िक्र कयो त रिटेंशन विथ ओवरफ्लो, या उनखे क्रानिक रिटेंशन ऑफ जेका पुराणी क्रानिक रिटेंशन ऑफ यूरिन चयो वेंदो आहे, जंहिंमें मसानो फुल हूंदो आहे ऐं पोइ पेशाब टपकंदो रहंदो आहे। मरीज़ उन ते को बि कंट्रोल कोन हूंदो आहे, पेशाब टपकंदो रहंदो आहे ऐं कपिड़ा ख़राबु कंदो रहंदो आहे। उन में जीअं त मसानो भरियलु हूंदो आहे, मरीज़ सम्झंदो पियो आहे त न मुंहिंजो पेशाब बंदि कोन्हे, अचे त पियो, असांखे चवंदो आहे अचे त पियो, न साईं अचे पियो, पर असल में उन मसाने भरियल जे करे पोइ उन्हनि जे गुर्दनि ते असरु पवंदो आहे। ऐं छाकाणि जो गुर्दनि जूं नालियूं मसाने भरण जा भरियल हुजण सबबु बंदि हूंदियूं आहिनि, तंहिंजे करे उन जा गुर्दा सुॼी वेंदा आहिनि, जंहिंखे असां अंग्रेज़ी में हाइड्रोनेफ्रोसिस चवंदा आहियूं। ऐं जेकॾहिं उहे भरियल रहंदा ई रहंदा त अल्टीमेटली उन्हनि खे पोइ रीनल फेल्यूर थींदो आहे। ठीकु आहे, रेनल फेल्यूर थींदो। इन करे मतिलबु आहे त यूरिन जो पास थियणु तमामु ज़रूरी आहे। जेको बि रीज़न आहे उनजे रिटेंशन जो रुकावट जो उनखे ख़तमु करण ई ज़रूरी आहे। जेकॾहिं उहो नथो थिए त पोइ वरी कॉम्प्लिकेशन। डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी आहे, पर वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्ते जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजे ॻाल्हि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमाननि सां शुरू कयूं। जे डॉक्टर मंज़ूर साहब, तव्हां चयो पिया त उनजो इलाजु करणु तमामु ज़रूरी आहे, पर मां डॉक्टर ज़ाकिर हुसैन तव्हां ॾे ईंदुसि त छा जॾहिं असां चयो त जॾहिं ब्लेडर में का बीमारी आहे त छा हिन में प्रोस्टेट में त छा ब्लेडर में पेन थी सघे थो, असांजे मसाने में सूरु थी सघे थो, या डिसयूरिया थी सघे थी? डिसयूरिया थी सघे थो। बेसिकली हिकिड़ो सबबु आहे, हिकिड़ो इशू आहे डिसयूरिया सां। हिकिड़ो त कंटिन्यूअसली यूरिन पियो आहे ब्लेडर में, उहो इरिटेट कंदो रहंदो ब्लेडर खे। ॿियो, अगरि पेशाब ॿाहिरि कोन थो वञे, मुसलसल जमा रहे थो, उन में चांसिस आहिनि की उन में इन्फेक्शन थी सघे थो, की उन में इन्फेक्शन थी वञे। इन्फेक्शन थी वेंदो त उन पेशेंट खे सिंधी में जीअं साड़ो पेशाब में चवंदा आहिनि, साड़ो थींदो, उनखे पेशाब करण महिल सूरु थींदो, इहे शयूं थी सघनि थियूं। अच्छा, ये शयूं थी सघंदियूं, पर पेन जी बि कॾहिं शिकायत कंदा आहिनि मरीज़? पेन उमूमन थींदो आहे जॾहिं पेशाब रुकिजी वञे। अगरि अचानक सां पेशाब रुकिजी वियो आहे, हिकिड़ी जीअं पाण ॻाल्हि कईसीं क्रॉनिक जी, त काफ़ी वक़्त खां पेशाब में रुकावट आहे, उन में त पेन कोन थींदो, उन में नर्व्स असांजी डिसेंसिटाइज़ थी वञनि। पर अगरि अचानक सां पेशाब रुकिजी वियो आहे, कुझु थोरे टाइम में पेशाब बिल्कुलु अचणु रुकिजी वियो आहे, त उन में पेशेंट खे पेन थींदो आहे।
न पर जॾहिं पेशाब रुकंदो त अक्सर मरीज़ डॉक्टर साहब खे ख़बर हूंदी तव्हांखे त उहो चवंदा त असांखे जेको गुर्दे जो पेन वधीक थींदो साइड जो पेन वधीक थींदो पर मसाने जे पेन जी शिकायत त घटि कंदा पेशाब रुकजण महिल मेनली चवंदा हिते लोअर एब्डोमिनल पेन सां पेशेंट ईंदो हेठि पेट जे हिसे में सूर हूंदो मतिलबु इहे इन कंप्लेन सां ईंदा अच्छा डॉक्टर साहब कीअं आहे जेकॾहिं असां ॻाल्हि था करियूं जेका प्रोस्टेट जी ट्यूमर जी उहो बेनाइन आहे या जेको आहे त कहिड़ियूं इन्वेस्टिगेशन तव्हां कंदो जॾहिं मरीज़ तव्हां वटि आयो उन कंप्लेन कई मुंहिंजो पेशाब त कहिड़ियूं जेके तव्हां तहक़ीक़ात कंदो कीअं इन्वेस्टिगेशन कंदो हिन खे छा आहे साईं इन में असांखे मरीज़ जूं जेके आहिनि सो रत जूं टेस्टूं कराइणियूं पवंदियूं आहिनि उनमें छा आहे यूरिया क्रिएटिनिन वग़ैरह उन में हुनजी जे गुर्दे जी टेस्ट आहे जेका गुर्दनि जी टेस्ट आहे यूरिया क्रिएटिनिन आहे अच्छा ब्लड जी कंप्लीट पिक्चर कराईंदा आहियूं ऐं इन खां अलावा असांखे PSA हिकु टेस्ट आहे प्रोस्टेटिक स्पेसिफिक एंटीजन उहो बि कराइणो पवंदो आहे छो जो उन्हनि सां असांखे ख़बर पवंदी आहे जेकॾहिं उहा लेवल वधीक आहे त पोइ उहा असांखे निशानदेही कंदी आहे त मरीज़ खे थी सघे थो कैंसर हुजे उनजो वधण जो मतिलबु इहो बिल्कुलु न आहे त ज़रूरु आहे पर उहा थोरो कंदी आहे थी सघे थो इन जो मक़सदु इहो आहे त असांखे अॻियां ॿियूं टेस्टूं करे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं तव्हांजो प्रोग्राम हले पियो टीवी ते जी शिकारपुर खां करम अली भयो थो ॻाल्हायां वॾी महिरबानी मां इहो ई पुछणु पियो चाहियो तव्हां पंहिंजो नालो ऐं शहर ॿुधायो असांजा महिमान असां सां गॾु आहिनि डॉक्टर शफ़ीक बि असां सां गॾु आहे डॉक्टर ज़ाहिर हुसैन गॾु आहे छा पुछंदो जी दादा सवाल तव्हांजो छा हूंदो अॼु असां इहो पेशाब जो साड़ो या जेके पेशाब में रुकावट हुजे इन टॉपिक ते ॻाल्हाए रहिया आहियूं तव्हांजो सवाल छा हूंदो सवाल इहो त मां यानी की ओवरेज थी चुको आहियां 60 सालनि खां वधीक पेशाब ॾाढा थी पिया आहिनि अच्छा पोइ कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव न डॉक्टर खे न ॾेखारियो आहे अच्छा राति जो वधीक थींदा आहिनि ॾींहं जो राति जो वधीक थींदा आहिनि अच्छा डॉक्टर साहब तव्हांजो को सवाल आहे या बसि जवाबु ॾींदोसि साईं पेशाब में रत वग़ैरह त कोन थो अचे न साईं न अच्छा हाणे तव्हांखे पेशाब जी तकलीफ़ आहे तव्हांजी उमिरि 60 सालनि खां मथे आहे इन जे लाइ ज़रूरी आहे न बसि तव्हां ॿियो सवाल त नथा पुछो डॉक्टर साहब वरी महिरबानी तव्हांखे जवाबु ॾींदो तव्हां असांखे फ़ोन कई तव्हांजी वरी महिरबानी जी डॉक्टर साहब छा हिनखे मशवरो ॾींदो सेम हिनखे हिन जे लाइ तमामु ज़रूरी ई टेस्टूं कराए जंहिंखे पेशाब जी तकलीफ़ हुजे 60 सालनि जी उमिरि खां मथे उन जे लाइ ज़रूरी आहे त उहो रत जी टेस्ट पेशाब जी टेस्ट कराए इन खां अलावा इन्हनि खे अल्ट्रासाउंड जेको तमामु हिकिड़ो अॼुकल्ह कॉमन टेस्ट आहे ऐं उहो कराइणु तमामु ज़रूरी आहे अल्ट्रासाउंड सां न सिर्फ़ु गुर्दनि जी चेक थींदो आहे पर उन खां अलावा मसाने जो चेक थींदो आहे ऐं इहो बि ॾिठो वेंदो आहे त मसानो पहिरीं भरियलु आहे ऐं तंहिंखां पोइ मरीज़ खे वरी चइबो आहे त तूं पेशाब करे अचु मरीज़ पेशाब करे जॾहिं वापसि ईंदो आहे तॾहिं वरी हुनजो अल्ट्रासाउंड मसाने जो कयो वेंदो आहे ऐं इहो ॾिसबो आहे त आया छा मशवरो ॾींदो त कंहिं सुठे डॉक्टर वटि वञे पंहिंजो टेस्टूं कराए पंहिंजो इलाजु कराए साईं बिल्कुलु हिनखे कंहिं सुठे यूरोलॉजिस्ट खे वटि वञणु खपे छो जो हीउ स्पेसिफिक प्रोस्टेट जा मर्ज़ गुर्दे ऐं मसाने जा माहिर डॉक्टर ई हिननि खे डील कंदा आहिनि तंहिंजे करे हिनखे कंहिं सुठे यूरोलॉजिस्ट वटि वञणु खपे ऐं उन वटां पंहिंजो चेकअप कराए ऐं तंहिंखां पोइ जंहिं नमूने इलाजु हुजे उहो कराए अच्छा डॉक्टर ज़ाकिर हुसैन जॾहिं साईं इन्वेस्टिगेशन जी ॻाल्हि कई त अल्ट्रासाउंड करंदा छा जेकॾहिं असां बेनाइन ट्यूमर में ऐं प्रोस्टेट जी CT स्कैन सां ई ख़बर पइजी वेंदी या बायोप्सी लाइ वञणु ज़रूरी आहे अच्छा बेनाइन डिज़ीज़ खे डायग्नोस करण लाइ बायोप्सी जी ज़रूरत कतन कोन हुई कीअं ख़बर पए त बेनाइन तव्हांखे ज़ाहिर आहे तव्हां इन्वेस्टिगेशन खां अच्छा पहिरीं हिकिड़ी पाण ॻाल्हि करे चुका आहियूं की छा हर बेनाइन डिज़ीज़ जो इलाज करणु लाज़मी आहे न पर जेकॾहिं तकलीफ़ आहे त पोइ त मरीज़ तव्हां वटि अचे थो उनजो इलाज त तव्हांखे करिणो आहे ठीकु आहे हाणे उन जे लाइ जीअं शफ़ीक साहब हिकिड़ी ॻाल्हि कई की PSA असां कराईंदासीं अच्छा अगरि कंहिं मरीज़ जो PSA नॉर्मल रेंजिस में आहे अच्छा बेनाइन डिज़ीज़ खे डायग्नोस करणु एतिरो लाज़मी कोन्हे की हा वाक़ई हिनखे बेनाइन डिज़ीज़ आहे इहो ॼाणणु बिल्कुलु लाज़मी आहे त इनखे कैंसर त कोन्हे अच्छा इन करे वञणो थो पए ठीकु आहे इहो ॼाणणु लाज़मी कोन्हे त बेनाइन आहे या कोन्हे पर इहो ॼाणणु तमामु ज़रूरी आहे त कैंसर त न आहे कैंसर त कोन्हे डॉक्टर साहब कॉलर आहे उनखे बि शामिल कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं केरु था ॻाल्हायो किथां मुंहिंजो भाउ डॉक्टर साहब मोहन जो ॻाल्हायां हैदराबाद मां वॾी महिरबानी मोहन तव्हां असांखे फ़ोन कई असां सां गॾु डॉक्टर शफ़ीक मेमण आहे डॉक्टर ज़ाहिद हुसैन राजपर आहे अॼु असां यूरोलॉजी जे मसइलनि ते या प्रोस्टेट या जेके पेशाब वग़ैरह बंदि थी वियो उनजे बाबति ॻाल्हाए रहिया आहियूं तव्हांजो सवाल छा हूंदो सवाल सर ये किडनी जो मसलो आहे लीवर ट्रांसप्लांट कराया इंडिया मां अच्छा हा किडनी 1.9 अचे पई
उन जी टेबल गोरी वठी उहा मूंखे वात में छालिया हुई हाँ इसकी वजह से बात करनी थी। न तव्हां सिंधी में ॿुधायो तव्हांखे छा थो थिए किडनी में सूर आहे किडनी में सूर को ना किडनी आई है कल रिपोर्ट कराई 1.9 से आई है ठीक है छा या पथरी क्रिएटिनिन अच्छा ॿियो छा आहे आई ना या चेक लेबोरेटरी करा ली ना हेलो हा अचे थो आवाज़ तव्हां ॿुधाईंदा वञो 1.9 ते आई तो आउट इंडिया चेक करा नहीं से मुझे आई थी पैसा में प्रोटीन ठीक है ठीक आहे डॉक्टर साहब तव्हां जेको सवाल आहे पुछी सघो था। अच्छा इन खां पहिरीं क्रिएटिनिन केतिरी हुई जॾहिं ट्रांसप्लांट खां इन 1.9 खां पहिरीं केतिरी क्रिएटिनिन हुई? हेलो मोहन जी जी डॉक्टर साहब पुछे थो त इन खां अॻे केतिरी तव्हांजी क्रिएटिनिन हुई? अगे वही 1.5 थी बॉडी वेट इंडिया ने कर इंडिया जो मुझे पेशाब में प्रोटीन चाहिए ने ट्रांसप्लांट करण खां पोइ घटि में घटि क्रिएटिनिन केतिरी हुई? 1.9 ट्रांसप्लांट खां पहिरीं क्रिएटिनिन वधीक हुई या हाणे वधीक आहे? न ट्रांसप्लांट का पहली 1.5 थी हाणे 9 पॉइंट थी वई आहे। जी हां ठीकु आहे तव्हांजे जवाब त वॾी महिरबानी तव्हांजी। जी डॉक्टर साहब ट्रांसप्लांट कराया आहिनि लिवर जो पर शायदि दवाऊं त कंटिन्यू रखंदा आहिनि लिवर जे लाइ हाणे चओ त क्रिएटिनिन मुंहिंजी वधे थी न साईं इहो न साईं ही पंहिंजो किडनी जो ट्रांसप्लांट कराया आहिनि ऐं चाहे इंडिया मां कराया आहिनि पर इन जे बावजूदि हाणे जॾहिं पाकिस्तान वापसि आया आहिनि त हिनखे पंहिंजो फॉलोअप कराइणो ई पवंदो। तंहिंजे लाइ हिन छाकाणि जो ट्रांसप्लांट जे हर मरीज़ खे हर महीने बाक़ाइदे दवाऊं खाइणियूं आहिनि तंहिंजे करे हिनखे ऐं हिन जी क्रिएटिनिन बि थोरी कुझु नॉर्मल खां वधीक आहे। तंहिंजे लाइ हिन लाइ तमामु ज़रूरी आहे त हीउ कंहिं नेफ्रोलॉजिस्ट खे ॾेखारे। बज़ाहिर हिन जे लाइ सुठे में सुठो इहो ई आहे त हू किडनी ट्रांसप्लांट करण वारनि इदारनि जे कराची में असां वटि सिंध इंस्टीट्यूट ऑफ यूरोलॉजी एंड ट्रांसप्लांटेशन SIUT आहे उते वञी ॾेखारे ऐं उते पंहिंजे चेकअप सां ख़बर पवे त हिन जो क्रिएटिनिन नॉर्मल खां ट्रांसप्लांटेशन जे बावजूदि नॉर्मल खां छो आयो आहे। अच्छा डॉक्टर साहब छो छा ट्रांसप्लांट खां पोइ बि क्रिएटिनिन वधी सघे थी इन जा के ख़ासि सबब? इन जा ख़ासि सबब आहिनि ऐं तमामु डेंजरस सबब आहिनि। कहिड़ा आहिनि कुझु ॿुधायो न अक्सर इहे मरीज़ सवाल कंदा आहिनि असां सां जॾहिं बि जेके उहे मरीज़ जेके हिकिड़ो मिनट जेके उहे मरीज़ जेके ट्रांसप्लांट कराईंदा उहे हमेशह अहिड़ा सवाल कंदा रहंदा आहिनि। ॾिसो हाणे ट्रांसप्लांट हिकिड़ो माण्हू कराए आयो आहे की भई हुनजो किडनी नॉर्मल फंक्शन करे नॉर्मल फंक्शन कंदो त क्रिएटिनिन नॉर्मल हूंदो हिकिड़ो इहो कॉमन सेंस आहे। बिल्कुलु आहे सही आहे। क्रिएटिनिन वधे वेठो मतिलबु किडनी उहो इफेक्टिवली एफिशिएंटली कमु कोन वेठो करे पोइ उन जा सर्टेन सबबनि दवायुनि जो डोज़ घणो आहे या दवायुनि जो डोज़ घटि आहे या उहो ख़ुदा न ख़ास्ता जेको ट्रांसप्लांट कयल गुर्दो आहे उन खे जिस्म रिजेक्ट वेठो करे या उन खे जिस्म मंज़ूर न वेठो करे एक्सेप्ट कोन वेठो करे। ये वॾा अहम सबब आहिनि तमामु अहम सबब आहे तमामु। अच्छा इन्हनि अहम सबबनि खे कीअं ख़तमु कजे या इन्हनि ते कीअं उन मरीज़ खे तवजो ॾियणु घुरिजे इनखे मां अॻिते वधाइण हिकिड़ो कॉलर आहे पहिरीं उनखे शामिलु कयां थो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम एजाज़ अली फैज़ाबाद किथां पिया ॻाल्हायो भाउ एजाज़? एजाज़ अली फैज़ाबाद। ठीकु आहे छा पुछंदो असांजे महिमाननि खां? अच्छा किडनी पेशेंट है गुज़िर 2 सालनि खां जी ये मूंखे किडनी जो मतिलबु कि जंहिं मुंहिंजो वज़न थो पियो वञे लाज़मी मूंखे चेक थियनि था ऐं पेर मुंहिंजा सुन थियनि था शुगर त पहिरीं न ई आहे पेर सुन थियनि पिया ऐं जिस्म में ताक़त घटिजी रही आहे। डॉक्टर साहब तव्हां को सवाल पुछंदो एजाज़ खां। एजाज़ साहब तव्हांखे शुगर जो मर्ज़ केतिरनि सालनि खां आहे? सर मूंखे 2004 में टेस्ट करे उन खां ई मूंखे फील थियो त इहा आहे 2004 माना तव्हांखे 10 सालनि खां वधीक जो अर्सो थी वियो आहे। ॿियो को सवाल हुजे पुछी वठो त पोइ ऐं तव्हांजो क्रिएटिनिन तव्हां चयो पिया वधे पियो तव्हां कुझु फिगर असांखे अंग ॿुधाए सघंदा त केतिरो क्रिएटिनिन तव्हांजो आहे? सर पहिरीं मुंहिंजो फर्स्ट टाइम करायो त 1.9 थियो उन खां पोइ वधंदो रहियो पोइ गुज़िर साल 2.5 ते पहुतो हाणे 3.2 ते पहुतो आहे। अच्छा इन खां अलावा ॿी का तकलीफ़ आहे तव्हांखे? टंगू मतिलबु ईअं जहिड़ो छोकिरी में पेशाब में मूंखे पेर में सूर वग़ैरह थिए थो सुन थिए थो कमु घटि करे सघां थो हली घटि सघां थो। अच्छा कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? डॉक्टर जो टेबलेट वठंदो प्रेशर जूं इंसुलिन बि कयां ऐं क्री बि कंदो आहियां मिठा गुण खाईंदो आहियां। उमिरि घणी आहे तव्हांजी? जी सर उमिरि घणी आहे तव्हांजी? मतलब मुझे 54 थी वेंदी। ठीक है तव्हां जवाब ॾिनो वॾी महिरबानी एजाज़ तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहब शुगर जो मरीज़ आहे कमज़ोर वीकनेस जी वधीक शिकायत करे थो छा चवंदो? साईं बसि इहो ई आहे शुगर जे मर्ज़ जे करे हिन जे गुर्दनि ते असरु थियो आहे। जीअं असां सभिनि खे ख़बर आहे त शुगर जे मर्ज़ जा
गुर्दनि अखियुनि ऐं जिस ब्लड प्रेशर इहे सभु इफेक्ट शुगर जे मर्ज़ जा आहिनि। सो हिन जे किडनियुनि ते बि असरु थियो आहे ऐं हिन जो क्रिएटिनिन वधे पियो। हिन जे लाइ तमामु ज़रूरी आहे त गुर्दनि जो स्पेशलिस्ट नेफ्रोलॉजिस्ट जेके हूंदा आहिनि उन खे ॾेखारे ऐं तंहिंखां अलावा पंहिंजे शुगर खे बाक़ाइदा कंट्रोल में रखे। छो जो जेकॾहिं शुगर कंट्रोल में न हूंदी त पोइ इहे असरात अञा वधंदा वेंदा ऐं उन जा नतीजा पोइ सुठे डॉक्टर ॾेखारे पंहिंजे शुगर खे कंट्रोल रखे ऐं वधीक जेको नेफ्रोलॉजिस्ट मां ब्रेक खां अॻु में तव्हां चयो त जेको माण्हू गुर्दो चेंज कराए थो या ट्रांसप्लांट नओं लॻाराए थो त किथे ग़लती करे थो? छा दवाउनि में नावो करे थो या दवाउनि जो डोज़ वधी थो वञे या घटी थो वञे या उहो रिजेक्शन छो थो थिए जे हुनजी क्रिएटिनिन वग़ैरह जेका सा वधंदी रहे थी त उनखे कहिड़ा एहतियात करणु घुरिजनि? अच्छा, हिकिड़ी शइ के गुर्दो जेको ट्रांसप्लांट थिए थो उहो बजाए के अगरि कोई जड़वा ॿार हुजनि उन खां अलावा किथां बि गुर्दो वठिजे थो त उनजो परफेक्ट मैच नथो थी सघे, जंहिंखे बॉडी एक्सेप्ट करे वठे कि हा भई इहो मुंहिंजी पंहिंजी शइ आहे। उन खां अलावा जेको बि गुर्दो ट्रांसप्लांट थींदो बॉडी उनखे चवंदी त बाबा इहा का ॿाहिरि जी शइ आहे जेका मुंहुं में आई आहे, उन जे लाइ दवायूं ॾियणियूं पवंदियूं। दवायूं डेफिनेटली उनखे प्रॉपर डोज़ प्रॉपर टाइम ते खाइणियूं पवंदियूं, न त उहो रिजेक्शन में ग़लती जी गुंजाइश कोन्हे, का गुंजाइश कोन्हे। अच्छा, पोइ उन्हनि दवाउनि खे मॉनिटर कबो रहिबो हर महीने, शुरू में त हर रोज़, हर हफ़्ते, हर महीने कि आया उहो दवा जो डोज़ प्रॉपर मिले वेठो, वधाइणो आहे घटाइणो आहे, उन दवा जा लेवल्स करणा पवंदा। ठीकु आहे, हिकिड़ो दफ़ो माण्हू स्टेबलाइज़ थी वेंदो, गुर्दो बॉडी कमु करणु शुरू करे, यूरिन ठाहिणु शुरू करे छॾी, क्रिएटिनिन नॉर्मल थियणु शुरू थी वई त उन्हनि खे पोइ फॉलोअप जीअं जेको वापसि घुराईंदा आहियूं मरीज़ खे, पोइ 3 महीननि में, महीने में, ईअं उनजो ड्यूरेशन वधाइबो वञिबो। माना इहे शयूं जॾहिं वधनि थियूं या जॾहिं अहिड़ियूं कंप्लेन अचनि थियूं त माना किथे न किथे का ग़लती आहे डेफिनेटली। या त उन जो जेको आहे किडनी जेको सिलेक्ट कयो वियो आहे, किडनी सिलेक्शन या दवाउनि में किथे या त दवाउनि इन्हनि शयुनि जो एहतियात तमामु लाज़मी मैंडेटरी। तव्हां सां ॻाल्हि जो सिलसिलो जारी वक़्तु थियो नंढे वक़्ते जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा, पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। अच्छा मंज़ूर साहब, जेके असांजो जेको टॉपिक आहे जे प्रोस्टेट में बेनाइन जेको हाइपरप्लेजिया थिए थी उनजी इन्वेस्टिगेशन तव्हां ॿुधाईंदव त इन्वेस्टिगेशन ज़रूरु असां जेके कयूं था त डॉक्टर साहिब खां पुछियो, ज़ाकिर हुसैन खां, त उन में असांखे पर असां जेके इन्वेस्टिगेशन लाइ जॾहिं हाए अल्ट्रासाउंड थियो या उनखां पोइ वरी CT स्कैन थी या बायोप्सी, छा उहा ज़रूरी आहे त इहो ॾिठो वञे त कैंसर आहे या न आहे या का ॿिया बीमारी इन करे कयो वञे थो? हा, अल्ट्रासाउंड त ख़ैर इन ख़्याल खां कोन थो कयो वञे, पर एक्चुअली असांखे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मुआइने में असांखे उन मरीज़ जे प्रोस्टेट खे चेक करणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। छाकाणि जो उन फिंगर सां मुआइने करण सां असांखे ख़बर पए कुझु क़दुरु अंदाज़ो थींदो आहे त आया ही बेनाइन आहे या हिन में कुझु सख़्तु आहे ऐं कुझु मैलिग्नेंसी या कैंसर थी सघे थो। PSA जी टेस्ट जी मूं ऑलरेडी ज़िक्र कयो आहे। उन में छा ॾिसंदो PSA जे में नॉर्मल वैल्यू जीअं 4 ताईं आहे, पर जेकॾहिं कंहिंजी वैल्यू 8 अचे थी, 10 अचे थी, 12 या उनखां बि ज़्यादा, त पोइ असांखे लॻंदो इहो आहे त इहो आहे कैंसर जे तरफ़ थी सघे थो। त पोइ कहिड़ी इन्वेस्टिगेशन? पोइ उन जे लाइ उन मरीज़ जे लाइ उन जो अल्ट्रासाउंड थींदो आहे ऐं गॾोगॾु उन जी बायोप्सी बि कई वेंदी आहे त जीअं ख़बर पए त आया जेको अंदाज़ो हो कैंसर आहे या न आहे। अच्छा, इहो ज़रूरु ॾिठो वञे, पोइ उनखां पोइ उनजो इलाजु। पोइ उनजो इलाजु। अच्छा डॉक्टर हुसैन, कॉम्प्लिकेशंस कहिड़ियूं थींदियूं BPA जूं या लोअर ट्रैक जेको यूरिनरी ट्रैक में जेकॾहिं सिम्टम्स अचनि था त कहिड़ियूं कॉम्प्लिकेशन थींदियूं? असल में BPH जूं चंद ॾाढियूं ख़तरनाक कॉम्प्लिकेशंस आहिनि जिन जे करे बि इलाजु लाज़मी हूंदो आहे। कंहिंखे थोरा घणा सिम्टम्स बि थियनि था त हिकु त BPH जे करे कंहिं मरीज़ खे पेशाब में रतु अची थो सघे। अच्छा, ठीकु आहे, बार बार रतु अचे उनखे या उनजो बार बार पेशाब रुकिजी वञे, तव्हां उनखे नलकी लॻाई, वरी उमूमन कढी ॾिसंदा आहियूं वेदर पाण ई पेशाब करे थो नथो करे, उहा कढण तां पेशाब न अचे, मतिलबु बार बार पेशाब जी रुकावट थी वञे जंहिंजी कैथेटराइज़ेशन ज़रूरत पए। ख़ुदा न ख़ास्ता उनखे हाइड्रोनेफ्रोसिस थिए, गुर्दनि ते बैक प्रेशर थिए, गुर्दा ख़राबु थियणु शुरू थी वञनि, या मसाने जे अंदरि उनखे स्टोन्स पथर ठही वञनि, या उनखे बार बार इन्फेक्शन थिए पेशाब जी नलकीअ जो, मसाने जो, जंहिंखे UTI आम तौर ते असां चवंदा आहियूं,
या उन जे मसाने में पेशाब जूं सनियूं सनियूं ॻोथरियूं ठही वञनि, कमज़ोर थी वञे मसानो। इहे सभु प्रॉब्लम्स BPH पेशाबी रुकावट जे करे प्रॉब्लम्स थी सघनि था। अच्छा अच्छा, इनके जेके सिम्टम्स आहिनि, जेके लोअर यूरिनरी ट्रैक्ट जा सिम्टम्स, छो जेके इहे कंप्लेन आहिनि इन जे करे इनखे असां चवंदा त इहे सिम्टम्स आहिनि त माना असांजे प्रोस्टेट में का प्रॉब्लम आहे? सिम्टम्स त पाण पहिरीं डिस्कस करे चुकासीं त उहे सिम्टम्स जे करे इन में पाण खे इहो ज़ाहिर थींदो कि भई हिनखे पेशाब जे हेठिएं रिश्ते में जेको गुर्दा या यूरेटर कॉम्प्लिकेशन बि त साॻियो न न कॉम्प्लिकेशंस जो मतिलबु आहे त मतिलबु डिज़ीज़ एडवांस थी वई आहे, रुकावट एडवांस थी वई आहे। हाणे इलाज मैंडेटरी आहे। अच्छा ठीक। सिम्टम्स हल्का फुल्का आहिनि त उन ते असां कॾहिं कॾहिं ठीकु आहे, मरीज़ अगरि दवा न बि वठणु चाहे थो, थोरा सिम्टम्स आहिनि त उनखे छॾे सघूं था, पर अगरि कंहिंखे कॉम्प्लिकेशन डेवलप थी वई आहे त उन जो इलाजु लाज़मी आहे ऐं मेजॉरिटी ऑफ टाइम्स उन जो इलाजु सर्जरी हूंदो आहे कॉम्प्लिकेशंस डेवलप थियण खां पोइ। सर्जरी। अच्छा डॉक्टर साहब, जेकॾहिं असांजो ॼाण गुर्दे में स्टोन आहे या यूरेटर में स्टोन आहे या मसाने में आहे त उनजे करे बि पेशाब में रुकावट थींदी आहे, उनजे करे पेशाब में साड़ो थींदो आहे, जॾहिं कंप्लेन बिल्कुलु साॻियूं हूंदियूं आहिनि कॾहिं प्रोस्टेट में बि हिन में, त हिन जो डिफरेंशियल डायग्नोस कीअं कंदा? पोइ उहो पाण टेस्ट कंदासीं, अल्ट्रासाउंड कंदासीं। अल्ट्रासाउंड में असांखे मसानो ॾिसण में ईंदो, किडनीज़ ॾिसण में ईंदा, यूरेटर ॾिसण में ईंदो, किडनीज़ में का ख़राबी हूंदी किडनीज़ जी ख़बर पइजी वेंदी, ब्लैडर में हूंदी, प्रोस्टेट इलाज हूंदो, यूरिन जो कल्चर करे ॾिसंदासीं कि इन्फेक्शन जे करे त इहे प्रॉब्लम्स कोन वेठा थियनि, या असां तव्हांजो इहो ब्लड CP में अगेन जेका इन्फेक्शन जी ख़बर पइजी वेंदी। पेशाब जी नलकीअ जो हिकिड़ो ख़ासि एक्सरे थींदो आहे, यूरिथ्रोग्राम जंहिंखे चवंदा आहियूं, उन में पेशाब जी नलकीअ में फाथल पत्थर पइजी ख़बर पइजी सघे थो, उन जो गोश्त सुकड़ियल आहे उहा ख़बर पइजी सघे थी। त इहे सभु इन्वेस्टिगेशन्स कराए असां डिफरेंशियल डायग्नोसिस। कॉम्प्लिकेशन में या तो पेशाब में रत अचणु, उनजो कहिड़ा सबब, छा को ज़ख़म हूंदो अंदरि? असल में प्रोस्टेट इन्फेक्टेड थींदो, इनगोर्ज थींदो, उन जूं नसूं मथां फाटंदियूं आहिनि वधण जे करे, जंहिंजे करे उनखे बार बार पेशाब में रत थींदो आहे। या काफ़ी ख़तरनाक प्रॉब्लमेटिक आहे। ज़ाहिर आहे पेशाब हिकिड़ो जनरल आम फहम आहे, आम फहम वठी वठो, किथां बि रत अचे माण्हूअ खे, वात मां रत अचे, नक मां रत अचे, ॿिया बि त ख़ैर रीज़न्स हूंदा, पर पोइ उनजो त फौरन इलाज थियणु घुरिजे। त इहा असां ॻाल्हि कईसीं कॉम्प्लिकेशन जो मैंडेटरी इलाज थियणु, कॉम्प्लिकेशन डेवलप थी वई आहे तव्हांखे मैंडेटरी इलाज करिणो, पोइ मतिलबु ॿियो कोई ऑप्शन। अच्छा डॉक्टर शफीक, छा इलाज जा कहिड़ा तव्हां तरीक़ा, छा दवाउनि जे ज़रिए असांजो जेको बेनाइन आहे ट्यूमर या जेको बि आहे हाइपरप्लेजिया थिए थी असांजी प्रोस्टेट में, या जेके लोअर यूरिनरी ट्रैक्ट में सिम्टम्स आहिनि उन्हनि खे असां दवाउनि जे ज़रिए ठीकु करे सघूं था? साईं बिल्कुलु, अॼुकल्ह त बेनाइन प्रोस्टेट हाइपरप्लेजिया जे लाइ तमामु सुठियूं दवाऊं अची वियूं आहिनि, ऐं शुरूअ में जेका शुरूअ जी तकलीफ़ आहे इन्हनि मरीज़नि खे इन्हनि दवाउनि जे ज़रिए इलाज करण सां इहे बिल्कुलु पंहिंजो पाण खे सिहतयाब ऐं कंफर्टेबल महसूसु कंदा आहिनि। असां ऑपरेशन जो उन वक़्त में सोचींदा आहियूं जॾहिं उन्हनि खे जेके कॉम्प्लिकेशनूं असां मुंहिंजे दोस्त डॉक्टर ज़ाकिर ॿुधायूं कुझु कॉम्प्लिकेशन्स डेवलप थींदियूं आहिनि त उन जे लाइ ऑपरेशन जो सोचींदा आहियूं। हूअं पेशाब जी बार बार अचणु, जलण, रुकावट, हल्की फुल्की रुकावट, उन जो इलाजु दवाउनि सां बिल्कुलु करे सघिजे थो। बिल्कुलु करे सघे, पर दवाउनि बि कंहिं हद ताईं त दवाउनि जे ज़रिए इलाजु करे, पर उन खां पोइ तव्हां सर्जरी ॾे पियो वञो था या ॿिया इलाज जा तरीक़ा पियो इख़्तियार कयो, छा कंहिं टाइम खां पोइ दवाऊं बि असरु नथियूं कनि हिन बीमारी ते? प्रोस्टेट सां ईअं आहे कि हिकिड़े मख़सूस वक़्त ताईं दवायूं हलाए सघजनि थियूं, उन खां पोइ उहे दवायूं कारगर कोन रहंदियूं आहिनि। उन में हिकिड़ो ऑप्शन त इहो हूंदो आहे त उहा दवा उन दवा जो ग्रुप मटे ॿियो ग्रुप उनखे ॾेई ॾिसो, उन तां अगरि फ़ाइदो थिए थो त ठीकु आहे। अगरि दवायूं हिकिड़ी लेवल ते अची कमु करणु छॾे थियूं ॾियनि, अच्छा ज़रूरी कोन्हे, कुझु मरीज़नि खे शुरूअ खां वठी दवा ज़्यादा फ़ाइदो कोन कंदी आहे, या उन जी जॉब डिस्क्रिप्शन जी डिमांड अहिड़ी हूंदी आहे कि न भई मूंखे मां बिल्कुलु सिम्टम फ्री रहणु चाहियां थो, या फॉर लाइक जीअं कोई टीचर आहे, अगरि उन जी राति जी सॼी निंड डिस्टर्ब थी थिए, सुबुह जो हू कोन पढ़ाए सघंदो, कोन परफॉर्म करे सघंदो, त कुझु जॉब्स जी डिमांड हूंदी आहे त मतिलबु कोई अहिड़ो इलाजु कयो वञे जेको मतिलबु मैक्सिमम असांखे बेनिफिट ॾिए, त उन्हनि खे यूजुअली सर्जरी एडवाइस कई वेंदी आहे। सर्जरी में छा तव्हां सॼो प्रोस्टेट जेको आहे उहो कढी छॾंदो या को पोर्शन कढंदो, छा कंदा आहियो? अच्छा, जेको बेनाइन एडिनोमा हूंदो आहे या जेको बेनाइन हाइपरप्लेजिया आहे उमूमन उहो कढियो वेंदो आहे सर्जरी में। पोइ उन जा मुख़्तलिफ़ टाइप्स आहिनि, तव्हां कैमरा विझी या एंडोस्कोपिक टाइप जी उन सां करे सघो था, मथां खां कट लॻाए ग्लैंड कढी सघो था,
लेज़र अॼुकल्ह नई हिकिड़ी मॉडलिटी आहे, उन सां उनखे माना एवोपरेट करे सघो था, कढी सघो था, मुख़्तलिफ़ पोइ एंटिटीज़ आहिनि ट्रीटमेंट। मां इन शइ खे थोरो डॉक्टर साहिबु ज़ाकिर ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि त मुख़्तलिफ़ असां प्रोसीजर आहिनि सर्जरी जा, उनखे त जेकॾहिं असां सॼो जेको ग्लैंड आहे प्रोस्टेट ग्लैंड सॼो कढी छॾियूं, छा इहो कारगर आहे या ज़रूरी आहे उनजो को पोर्शन हुजे? न साईं, असल में जेको जेकॾहिं बिनाइन प्रोस्टेटिक हाइपरप्लेजिया आहे त उन में उनजो सिर्फ़ु उहो पोर्शन कढियो वेंदो आहे। सॼो प्रोस्टेट ग्लैंड जेकॾहिं हुनखे कैंसर हूंदो आहे तॾहिं कढियो वेंदो आहे। ऐं इहो आम पब्लिक खे ॿुधाइणु ऐं सम्झाइणु तमामु ज़रूरी आहे त सॼो प्रोस्टेट ग्लैंड सिर्फ़ु तॾहिं कढियो वेंदो आहे जॾहिं हुनखे कैंसर हूंदो आहे। बाक़ी जेकॾहिं हिसो कढंदो त हुनजी बहितर थी वेंदो। बाक़ी उमिरि सां जेका ही बिनाइन आहे तंहिंमें हुनजो सिर्फ़ु जेको बिनाइन जेको वधियलु हिसो आहे उनखे कढण सां हुनजी पेशाब जी तकलीफ़ दूर थी वेंदी आहे ऐं हू बिल्कुलु सेहतमंद। लेज़र में छा कंदा आहियो? लेज़र में बि उहो पोर्शन ई डॉक्टर ज़ाकिर डेफिनेटली ॾिसो, मतिलबु कोई बि जिस्म जो उज़वो कढणु इज़ अ बिग अंडरटेकिंग। हा बिल्कुलु सही। ठीक है, कोई बि उज़वो कढो था, सॼो प्रोस्टेट कढो था, इट इज़ अगेन बिग अंडरटेकिंग के भई तव्हां कंहिंजो को पूरो। हाणे अगरि कंहिंजो सिर्फ़ु उहो एडिनोमा जा उहो जेको हाइपर प्लास्टिक एरिया आहे कढी छॾियो त मरीज़ उमूमन 10-15। लेज़र जो तरीक़ो सुठो आहे सर्जरी जो? लेज़र जो तरीक़ो ॾिसो, सर्जरी बेसिकली जीअं असां हिन मॉडर्न दौर में ओपन सर्जरी न त कोन था कयूं। ठीकु आहे। असां यूजुअली जेको आम फैम यूज़ थिए थो न कि यार लेज़र सां ऑपरेशन करायो अथई त येस असां उहो लेज़र वारो ई ऑपरेशन, उहो सुठो तरीक़ो, उहो बहितर तरीक़ो आहे। पर उन में हिकिड़ी ॻाल्हि आहे, दैट इज़ नॉट लेज़र, उहो लेज़र आहे कोन, उनखे असां TURP चवंदा आहियूं। अच्छा, आम माण्हू उनखे लेज़र ई चए थो त भई लेज़र जदीद तरीक़ो आहे, हिकिड़ो जदीद तरीक़ो। उन खां बि एडवांस्ड जेको आहे दैट इज़ जेको एब्सोल्यूट लेज़र आहे उहो पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे, उहो उन सां करे सघिजे, उन सां करे सघिजे। ठीकु आहे। डॉक्टर साहिबु टाइम ख़तमु थी वियो, तव्हांजो मैसेज छा हूंदो त पोइ मां शफ़ी साहब ॾेई तव्हां पैगाम छा ॾींदो पंहिंजे? बेसिकली मुंहिंजो आम माण्हूअ लाइ इहो आहे कि इग्नोरेंस न कयो। कोई बि सिम्पटम आहे, कोई बि प्रॉब्लम आहे त उन खे तव्हां इंटरटेन ज़रूरु करायो। पोइ उहो अफोर्डिंग आयो न आयो, अगरि न आयो अफोर्डिंग, गवर्नमेंट हॉस्पिटल्स ठहियल आहिनि, उते माण्हुनि सां कंसल्ट करे वठो। अफोर्डिंग आयो त भले प्राइवेट क्लिनिक्स में वञो, पर शइ खे इग्नोर न कयो। इग्नोर करे त उहो आख़िर में वॾो पहाड़ थी तव्हांजे साम्हूं ईंदी। जी डॉक्टर शफ़ीक से मुंहिंजो इहो ई आहे त जेकॾहिं को बि थोरो आहे, को शिकायत आहे, जिन असां त यूरोलॉजिस्ट आहे, पेशाब जी आहे, त तव्हां डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारियो। इन ई ख़्याल खां ॾिजो न त पोइ ख़बर न आहे मूंखे कहिड़ी मर्ज़ निकिरी वञे। इहो बहितरु आहे त डॉक्टर खे ॾेखारियो ऐं हल्के फुल्के मर्ज़ जो इलाजु थी वेंदो। भला जेकॾहिं ॿी बि का बीमारी आहे त बि उहा शुरू जी स्टेज में डायग्नोस थी वेंदी ऐं उन जा इलाज बहितर नमूने थी वेंदो। तंहिंजे करे डॉक्टर खे ॾेखारणु तमामु ज़रूरी। वॾी महिरबानी ऐं शफ़ीक़ुर रहमान तव्हांजी। डॉक्टर साहिबु ज़ाकिर हुसैन तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां वटि वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, असांजा मौज़ूज़ महिमान असां सां गॾु आहे जेके असांखे लोअर यूरिनरी ट्रैक जूं जेके बि बीमारियूं, उनमें प्रोस्टेट जी बीमारी या ॿियूं जेके बि पेशाब में रुकावट आहे या पेशाब नथो अचे या वधीक अचे थो, जेके बि उन बीमारी बाबति मुकमल असांखे ॼाणनो, जेको डॉक्टर साहिब जी इन्हनि ॻाल्हियुनि ते असां माल कयो ऐं पैगाम में ॾाढी ज़बरदस्त ॿिन्ही महिमाननि असांखे चयो त जेकॾहिं का बि तकलीफ़ आहे त उनखे नज़रअंदाज़ न करो, पोइ फ़ौरन डॉक्टर खे ॾेखारियो ऐं उनजी तशख़ीस करायो, उनजो इलाजु करायो। जेकॾहिं शुरू में असां उनजो इलाजु कराईंदासीं त असां वॾी तकलीफ़ खां बची सघूं था ऐं बहितर ऐं सुठी सिहत गुज़ारे सघूं था। हिन प्रोग्राम में असांखे स्पेशल तव्हां गेट्स फार्मा जो ऐं इन ते प्रोग्राम गुर्दो ऐं मसाने क्लिनिक जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बश पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।